सचू नादर किथे आए? पुतारे नादर अंदर बैठो आ। छा थो करे अंदर? छा वरी छा थो करे? वो कारी साथ सागी वे पिलकार त कचारियो तो करे हिक पल ने हीरे वो थी ना हीरे ओई पिलकार था साईं। अरे सच्चू पुट मुझा पैदा कर पियो एने भी हो तो खेदी सी मुझे लगे तो सी हो। अरे छोरा तू तो सब शहर दियो तो दे आला बड़ा अनवर कंबरानी जो बरखा दी जा लांती अबा जे पी न हुजे हन हितो मुंडी खां वठी दहरवा में वनी करी गोता दी हा छापियो जे की आयो ताई सियाण ने सच चयो आ जे मां रिश्वत न वठां न एड़ो लांती पैदा न थे आ चंगो जो वताई पर हाणे गाल ॿुधाइण निभागा है रे ए 3 महीना थी विया आहिनि तो घर टको ई न मोकिलियो हा छो ऐसा घणा पर नींदो सही कोने न ॾींदे ॾींदे छो न ॾींदे रे ॿुधाए छो न ॾींदे साईं अबा अबा मां पैसा ॾींदो बाक़ी अम्मा झलियो हो चई पिणे सॼो ॾींहुं वधो हेड़ो खदड़ू जे घर रनू न चाहींदो खदड़ा न चाहींदो हिकु टको न ॾिजाए। अरे मानस जी या मजाल असां मर्दन जे शान में तुझी गुस्ताखी करे हींअर वञी तो जंग कपिया सां कुले खां अबा थोड़ो गैरत जी ब्रेकड़ी ते पैर हणो ब्रेक फेल ब्रेक कीअं फेल अबा हाणे ही कर ही वठ और वनी अरे छोरा हाणे मुझी इज्जत का 100 रुपए जेतिरी आहे अरे 100 रुपया छोरा मां करे मुजरमन को रिश्वत में न वठंदोस अबा हां हाणे तू रिटायर्ड आ मिड़ी थोड़ो गाड़ी खे गिड़काए हाणे ही वठ ही बसो हाणे ॾिस किरो त न कजाई पुट 3 तलाक 4 सही सीधी कर ये देना थई न पूरा 5 तनी 5000 दे अबा भी तो कहीं इम्तिहान में थई अबा वने रो हिकड़ो रुपयो मनी ॾिनो अबा पगार सॼो ॾींहुं ये गुदरा चापड़ चुपड़ ते हूंदी आ साईं आवा तुझी शिकल में नजर थी हाणे इयो तो लगे जण हे मां जो पिया मां जो पुट केड़ो जका अबा तू त हणदो आ केस असा केस त कोन हा पाऊ पो हिते टुकरन त मारा गाड़े बोर्ड ते पियो आ वही गाल है न गाड़े बोर्ड जो तो कम है ही हो अरे लांती जके जेब में थी दे ये मता मानो ॾिसे न इज्जत घट थी ही करे भागा मत आगे कठी वने अम्मा के सलाम नहीं चाहिए अरे बुद्ध हेरा 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 और आमा तुझो पिया को गना बिठो है ड्रिजे तो पिया ना तुझो पर मां के हाने गदा लग तो पियो जमा गदा है ना माने तू माजो पुट खोतो आया संगत पाणे फैसलो कंदी हाणे गाल बुद्ध ॾह चक्कर बुधाए यो रोगो मूसा मसलो ना हर घर में आ ठीक आ पर मानस के न बुधा जाए जे पुछल खला ना पिया हुजनी अबा मां के त सचू न हुयो साहब भली करे आयो की अचण थियो आ तहां जो की खिदमतड़ी को ठड्डो को पानी को मिठो को कौड़ो ना उन्हनि ऑफिसरनि मूं नया जेकी वॾेरनि ऐं जागीरदारनि जे टुकरनि ते पलंदा आहिनि ॿुधा दोदो खान किथे आहे साईं दोदो खान अॼु
आराम थो पियो करे तव्हां हुनजी पचार छॾियो असां बि उन्हनि सां रही रही भोतारनि सां अधु भोतार थी विया ऐं तव्हांखे कुझु चवणो त मूंखे चओ बसि छड़ो थोरो भरपूर सियारो अचणो ॾियो असां बि मोतबर जा पुट थी वेंदासीं दो खान अचई त ॿुधाइजांसि त दौलत सां कानून खे ख़रीद करण जी कोशिश न करे खमीसे नाहक नौजवान मारियो आहे स कानून मुताबिक़ सज़ा ज़रूर मिलंदी छा ॻाल्हि आहे भेण न्यापो छो कये इहो पुछण लाइ सरमल त छा तूं बाबा खिलाफ़ शाहिदी थो ॾी रुगो बाबा खिलाफ़ न पर कुल उन्हनि ज़ालमनि खिलाफ़ सभिनी खे पंहिंजे अंजाम ते पहुचाइण थो चाहियां इब्तिदा अबे खां कई अथमि इंतिहा दोदे खान ते कंदुसि सरमल अहिड़ो जज़्बाती न थी ॾिस ही वक़्तु हथ में हथियार खणण जो न आहे मुंहिंजा भाउ तूं मुंहिंजी ॻाल्हि मञ तूं शहर हलियो वञ उते वञी करे पंहिंजी पढ़ाई पूरी कर छो त मां तुंहिंजे हथ में हथियार न पर कलम थी ॾिसण चाहियां पहिरियां कहर जे कोट में कैद थियल पंहिंजे वजूद ॾांहुं ॾिस पोइ ॿुधाए त वक़्तु मुंहिंजे हथनि में कलम थो ॾिसण चाहे या हथियार जेसीं ताईं तुंहिंजे वजूद जे वेरनि खे पंहिंजे अंजाम ते न पहुचाईंदुसि तेसीं ताईं सकून जी निंड सुम्हण मूं लाइ हराम आहे मारवी शर्मंदो छा हा मारवी जॾहिं तूं हितां आज़ाद थी वेंदे मुंहिंजे लाइ ही घर क़ैद खानो बणिजी वेंदो ऐं कॾहिं कॾहिं मां तोसां तुंहिंजे घर मिलण चाहियां छा तूं मूंसां मिलंदी नादिर मां हितां हली वेंदसि त मुंहिंजी जॻह ते ॿी का कारी हिन हवेली में ईंदी पोइ तूं उन सां दिलि विंदराइजांइ मारवी तूं मूंखे भली ज़ालिम जो पुटु सम्झी नफ़रत कर पर मां तोसां बेइंतहा मोहबत थो कयां मूं वटि मोहबत जो इज़हार करण लाइ कहिड़ा अल्फाज़ न आहिनि जेके तोखे मुतासिर करे सघनि छा तूं वाकई मूंसां मोहबत थो करी छो छा ॾिठो अथई मूं में तो में फ़क़ति पंहिंजो पान ॾिठो अथमि तोखे त पंहिंजो साह सम्झो अथमि सजदो करण जे गुनाह न हुजे हा मारवी तोखे पंहिंजो ख़ुदा सम्झो अथमि तूं हिते हिन कारी सां छा थो करीं मोहबत थो कयां मोहब्बत माण्हू सां मोहब्बत कजे त मजनू बणिजी वेंदे तूं दोदे खां जो पुटु आहीं वञी रिछ कुता विड़ाए बाबा हिकु ॻाल्हि पुछां सॼी ज़िंदगी इंसाननि खां नफ़रत कंदे तव्हांखे शर्म न आई टोपी ऐं पटको पाए राज वारनि जे न्याणियुनि जूं इज़तूं लुटींदे तव्हांखे गैरत न आई ना त या तूं नथो ॻाल्हाईं इहो सॼो कमु इन कारी जो आहे सॼो ॾोह इन्ही जो आहे ना ॾोह ना एहसान जो बाबा एहसान मारवी जो मूं ते उहो एहसान आहे जेको अॼु मां जानवरनि मां इंसान बणिजी वियो आहियां छो त मां मारवी सां
बेनतहा मोहब्बत हो गया। अच मारवी मोहब्बत मां समझा तो नादर खान जेको इन कारी तोखे बेहयाई जो सबक पढ़ायो आ मां इनके चंगी तरह जाना था। तू वरी छाते सुकल सिपाटा जड़ा बूथ खणी आयो आई खैर त थई खैर वरी किथे कुर्बन वारा खमीसो खून जे केस में चालान थी जेल थो वञे अंदरो अंदर माना सुबेदार न सुधरे साईं सुधरण वारी त का मुंडी भी कोन थद सफा पेट भराई अथद मूं वटि बि इंजी पेट भराई जो इलाज आहे। सुबेदार जोधा खान गोराम जी हिक्की गोली सां सूबेदार अर्श ॾांहुं उॾामींदो ई अर्श ॾांहुं। मसलो हाणे हिकु गोली जो न आहे गोराम। तू चूंड पंहिंजा ॾाढी मुछ वारा जवान गॾु कर तोखे तमामु वॾो कमु करणो आहे। वॾे कम लाइ पाण वटि बारूद कोन थी पुतार। बारूद जी ट्रक भरिजी मिलंदई त पोइ जल्दी कमु ॿुधायो। न तकड़ न वक़्तु अचण ते सभु ॿुधाईंदोसीं। तूं वञी तयारी कर। जेको हुकुम सरदार। कमदार तू भी जुल्फी पठाना रे अॾे ते वञी बारूद जी ट्रक जो ऑर्डर ॾे। बोतार इहो ई कोई कम आहे समझो थी वियो अंदरो अंदर। ऐसे ही बता कार थियो छा थियो आहे छोरा? साईं नादर खान कुकड़नि खे बि पुठो अथई कुतनि खे बि कोन बख़्शियो अथई। ज़हरारी जेका बोतल पई न तव्हां फुटन वारी उन में कुकड़ ॿोड़ींदो कुतनि खे सॾे थो पियो साईं। साईं अंदरि हली संभालियो सॼो मुल्क किन थी वञे।